नाज़रीन, घोसपुर मां नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब ज़िले कश्मीर कंदकोट में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो न अचण ऐं ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 15 माण्हुनि की बाज़ियाबी लाइ जमात इस्लामी के सॾ ते सवें कारकुन डिप्टी जनरल सेक्रेटरी सूबा सिंध के अगवान मौलाना अब्दुल हफीज़ बिजाणी, ज़ुरियत बिजाणी, गुलाम मुस्तफ़ा मीरानी, बशीर अहमद मीरानी, हाफिज़ अमान उगाई ॿियनि जी अगवानी में हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी रैली कढी, जेका शहर के शाही बाज़ार का थींदी मेन इंडस हाईवे भरिसां प्रेस क्लब अची ख़त्म थी। इन मौके ते कश्मीर पुलिस खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई वई। अगवाणनि चयो त SSP कश्मीर ज़ुबैर शेख के अचण सां एतिरो त किरायो वधियो आहे जो न ॿारनि खे स्कूल मोकिले सघूं था न ई रोड जो सफ़र करे सघूं था। कारोबार सवेर बंद करे घर अची वेहूं था, किथे फुरजी न वञूं। पूरे ज़िले की आवाम सख्त खौफ़ में वक़्तु आहे। अगवाणनि SSP के चेतावनी ॾेई चयो त डील करे मुगी मोटाइण वारे पुलिस के अड़े कुदे अमल सबब ॾोहारी ज़ोर वठी विया आहिनि। उन्होंने मुतालबो कयो त मुगियुनि खे मोटाइण ताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। अगवाणनि जो वधीक छा चवण आहे, अचो त उन्हनि जी ज़बानी ॿुधूं था। ऐं उन खां पोइ अल्हम्दुलिल्लाह हिकु सुठी ॻाल्हि इहा थी त मसइलो खे बाज़ियाब करायूं। असां महसूस कयूं था त जॾहिं पुलिस ते प्रेशर पवे थो, अवामी प्रेशर पवे थो, पब्लिक प्रेशर पवे थो, त हू ईअं ई माण्हू बाज़ियाब कनि था गोया कि उनजी ऑफिस में वाड़ियल हुजनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त इहो पहिरियों ॿार न आहे, बल्कि उन खां अॻु में बि हिकिड़ो मासूम ॿार हो अगवा थियो बखरड़नि जो, ऐं उहो बि डील के ज़रिए वापसि थियो, पर चोरनि जी ख़बर न पई। असी पंहिंजे ॿार के बाइक ॾियूं, इन्ही टेंशन में मुब्तला हुजूं त नंढो मोटरसाइकिल सां गॾु मोटंदो या न मोटंदो, ऐं इहा ख़बर बि न हुजे त मोटरसाइकिल ते वेंदड़ मुंहिंजो जवान वो पाण खरी असांजा बच्चा खणे, असांजा भाउर खणे उनखे मारणो पवंदो, उनजी स्थिति चिथणी पवंदी। जेसि ताईं मुतहिद न थींदासीं, गॾु न थींदासीं, त शायदि इहो असांजे लाइ तारीख़ में बि धोबो हूंदो। तारीख़ बि असांखे माफ़ न कंदी, ही मुआशिरो बि असांखे माफ़ न कंदो, हितां जा माण्हू बि असांखे माफ़ न कंदा।